सिंध जे हिंदू बिरादरी सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां सीनियर सहाफ़ी गंगू मल ते थियल कातिलाणे हमले ख़िलाफ़ इस्लामाबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे ॾियारी मल्हाई वई। एहतिजाज में ज़ख़्मी सहाफ़ी गंगू मल पिणु मौजूदु हो। हिंदू बिरादरी जे माण्हुनि लक्ष्मी माता जी तस्वीर आरो ॾिया ॿारे पूॼा पाठ पिणु कई। उन मौक़े ते हिंदू सिंध काउंसिल के चेयरमैन सूरज कुमार कोहिस्तानी, डॉक्टर न्यास कालानी, पुनल सारियो, हैदर शाहानी, बदर मेमण, डॉक्टर अमरशी ठाकर ऐं ॿियनि एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंध में हिंदू बिरादरी गैर महफ़ूज़ बणियल आहे। उन्हनि जे घरनि ऐं मिल्कियतुनि ते कब्ज़ा करण खां पोइ हाणे धरती धड़ियुनि मथां कातिलाणा हमला कया पिया वञनि। सहाफ़ी गंगू मल मथां थियल हमलो बि इन सिलसिले जी हिकु कड़ी आहे। हुननि चयो त गंगू मल ते एॾो वॾो हमलो थियो आहे, पर अफ़सोस पुलिस केस दाख़िल करण लाइ तयारु नाहे। पुलिस जे अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि मसवारनि खां मुतालबो कयो त गंगू ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वाक़िए जो केस दाख़िल करे हिंदू बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची